भाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त शहरियुनि जी सहूलियत लाइ पीपुल्स बस सर्विस जी मोबाइल एप्लीकेशन लॉन्च ऐं ITS सिस्टम फ़ाल करण जो ऐलान कयो वियो आहे। ख़बर के हवाले से अव्हांखे आगाह कंदा रहूं तो मोबाइल ऐप से शहरियुनि के बस सर्विस के ट्रैक करण ऐं ऑनलाइन अदायगी की सहूलियत फराहम थींदी। जी नाज़रीन, इहो चवण आहे शर्जील इनाम मेमण जो। शर्जील इनाम मेमण वधीक चयो त ITS सिस्टम में CCTV कैमराऊं, स्क्रीन लाइव ट्रैकिंग ऐं मॉनिटरिंग जूं सहूलियतूं बि शामिल हूंदियूं। सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी में पीपुल्स बस सर्विस जो कमांड एंड कंट्रोल रूम क़ाइमु कयो वेंदो। इहो चवण हो शर्जील इनाम मेमण जो। शर्जील इनाम मेमण वधीक चयो त मोबाइल ऐप ITS सिस्टम 30 नवंबर खां फ़ाल कयो वेंदो। खबर के हवाले से अव्हांखे आगाह कंदा रहूं। हिकु ॿीहर अहम ख़बर आहे, अव्हां सां शेयर कंदा रहूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो शहरियुनि जी सहूलियत लाइ पीपुल्स बस सर्विस जी मोबाइल एप्लीकेशन लॉन्च ऐं ITS सिस्टम फ़ाल करण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर जो वधीक चवण हो त मोबाइल ऐप सां शहरियुनि के बस सर्विस के ट्रैक करण ऐं ऑनलाइन अदायगी की सहूलियत फराहम थींदी। सूबाई वज़ीर जो वधीक चवण हो त ITS सिस्टम में CCTV कैमराऊं, स्क्रीन लाइव ट्रैकिंग ऐं मॉनिटरिंग जूं सहूलियतूं शामिल आहिनि। सूबाई वज़ीर वधीक चयो त सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी में पीपुल्स बस सर्विस जो कमांड एंड कंट्रोल रूम क़ाइमु कयो वेंदो। मोबाइल ऐप ITS सिस्टम 30 नवंबर खां फ़ाल कयो वेंदो। इहो चवण हो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो शहरनि जी सहूलियतुनि लाइ पीपुल्स बस सर्विस जी मोबाइल एप्लीकेशन लॉन्च ऐं ITS सिस्टम फ़ाल करण जो ऐलान कयो वियो आहे। मोबाइल ऐप सां शहरियुनि खे बस सर्विस खे ट्रैक करण ऐं ऑनलाइन अदायगी जी सहूलियत फराहम थींदी। इन सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती TV जो रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, अपडेट कजो। जी बिल्कुल, इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां 3 नवंबर खां पीपुल्स बस सर्विस जी मोबाइल ऐप लॉन्च करण ऐं बसनि में ITS सिस्टम फ़ाल करण जो ऐलान कयो वियो आहे। अॼु जेको आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो हिकु इजलास थियो आहे। इजलास में ट्रांसपोर्ट खाते जे ऑफिसरनि शिरकत कई आहे। उन मौके ते सूबाई वज़ीर खे पीपुल्स बस सर्विस जे ऑपरेशन ऐं नए रूट्स ऐं ITS सिस्टम ऐं कमांड एंड कंट्रोल रूम जे क़याम ते ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौके ते शर्जील इनाम मेमण शहरियुनि जी सहूलियत लाइ पीपुल्स बस सर्विस जी मोबाइल एप्लीकेशन लॉन्च करण ऐं ITS सिस्टम फ़ाल करण जो ऐलान कयो। त हुनजो चवणो हो त मोबाइल ऐप सां शहरियुनि खे बस सर्विस खे जेको आहे ट्रैक करण लाइ ऐं ऑनलाइन अदायगी जी जेका आहे उहा सहूलियत मुयसरु हूंदी ऐं ITS सिस्टम में CCTV कैमरा, स्क्रीन ऐं लाइव ट्रैकिंग ऐं मॉनिटरिंग जी सहूलियतूं जेके आहिनि उहे शामिल आहिनि। संदसि चवण मास ट्रांज़िट अथॉरिटी में पीपुल्स बस सर्विस जो कमांड एंड कंट्रोल रूम क़ाइमु कयो पियो वञे। शर्जील इनाम में वधीक चयो त मोबाइल ऐप ITS सिस्टम 3 नवंबर खां फ़ाल कयो वेंदो। जी शबीर, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।